ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद थी करां। बाबा सां मन जी ॻाल्हियूं थी करां। सभु मन में कोई ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधायो। हाणे मां आत्मा बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे आत्माउनि खे बाबा मिठो मिठो चई करे मिठो थो ठाहे। बाबा चए थो, जीअं मां तव्हांखे मिठो मिठो चई मिठो ठाहियां थो न, ईअं ई तव्हां बि कंहिंजी कमी न ॾिसो। उन जा गुण ॾिसी उन जा गुण वर्णन कंदे कंदे उन जे अवगुणनि खे कढी सघंदा आहे। हाणे बाप पंहिंजे ॿारनि खे इहो ज्ञान सम्झ ॾियण आयो आहे। बाबा चए थो, दुनिया में जगदम्बा जी महिमा ॾाढी थींदी आहे, ख़ासि भारत में। जगदम्बा खे भारतवासियुनि जे सिवाय ॿियो कोई ॼाणंदो न आहे। नाम त ॿुधो आहे, जेके ईव अर्थात बीबी बि चईंदा आहिनि। जो चईंदा आहिनि न, ब्रह्मा सरस्वती, एडम ऐं ईव, त हीअ सरस्वती ही जगदम्बा आहे, सरस्वती ही ईव आहे। विश्व जी पहिरियों स्त्री कहिड़ी हुई? सरस्वती। ब्रह्मा सरस्वती स्त्री पुरुष न आहिनि, लेकिन पहिरियों कहिड़ो स्त्री ऐं पुरुष हिन दुनिया में हुयो? पुरुष हुयो ब्रह्मा ऐं स्त्री हुई सरस्वती। उहो ई सरस्वती आत्मा अलॻि अलॻि पार्ट वॼाईंदी आहे। कॾहिं राधे जो, पोइ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी जो, पोइ उहो ई सरस्वती जी आत्मा हाणे कलयुग जे अंत में जगदम्बा जो पार्ट थी वॼाए। हुन ई आत्मा में जो परमात्मा द्वारा उन शक्तियूं प्राप्त कई अथई, उनखे ई अलॻि अलॻि रूपनि में अलॻि अलॻि नामनि सां माण्हू यादि था कनि। बाबा चए थो, हाणे तव्हां ॿारनि खे मां हर हिकु ॻाल्हि यथार्थ थो ॿुधायां कि हे हिकु आत्मा ई आहे जो अलॻि अलॻि नाम रूप सां पाठ वॼाईंदी आहे। हिकु आत्मा में ॾाढी शक्ति हूंदियूं आहिनि। आत्मा अलॻि अलॻि रूप वठी करे अलॻि अलॻि शक्तियुनि सां कार्य कंदी आहे। बाबा चए थो त हुन शक्तियुनि जी असां पूजा था करूं, लेकिन आत्माउनि में शक्ति कीअं ईंदी आहे? वो परमात्मा द्वारा ईंदी आहे। ये सम्झ असांखे हुजणी खपे। त देवी देवताउनि जो बि अहिड़ा रूप ठाता आहिनि, सिर्फ़ु देवी देवता आहिनि। जेका बि दुनिया में देवी देवताउनि जी मूर्ति आहे न, हुन मां सिर्फ़ु सचो हिकु नारायण, राधा ऐं कृष्ण, पोइ उहे स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि, ऐं हिकु ब्रह्मा सरस्वती, उहो राम सीता। लेकिन जीअं उनखे लक्ष्मी नारायण खे, महालक्ष्मी खे 4 हथ, नारायण खे 4 हथ विष्णु जे रूप में पूजदा आहिनि न, उहे बि 2 हथ वारा ई आहिनि। लक्ष्मी नारायण बि ॾिसो, राधे कृष्ण खे ॾींदा आहिनि 4 हथ न, उहे ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, त 2 हथ वारा ई हूंदा देवी देवता। राम सीता बि 2 हथ वारा हूंदा, पर ईअं न हुते कोई राम ईअं धनुष खणी करे घुमे न। हीअ आत्मा जी स्थिति जी निशानी आहे। कहिड़े बि देवी देवताउनि खे अगरि ज्यादा हथ, उन्हनि जे हथियार, उन्हनि जे हथनि में जेको बि हथियार वग़ैरह ॾिनल आहे, जानवर उन्हनि जी सवारी ॾेखारी अथनि, जेका बि इहे चीजूं आहिनि न, इहे आत्मा जी स्थिति जे अनुसार उन्हनि चीजूं ॾेई छॾी अथनि। लेकिन ईअं राम कोई ईअं धनुष खणी करे घुमंदो न। हाणे बाबा असांखे चए थो, हिकु त मां निराकार परमात्मा, जेके तव्हां शिवलिंग जे रूप में पूजो था। हाणे ब्रह्मा खे बि एॾी सारी ॾाढ़ी ॾेई छॾी अथनि, पोइ अलाए कंहिंजे मथां विहारियो अथनि, उनखे बि हथनि में शास्त्र ॾिने अथनि। ब्रह्मा बि आहे, लेकिन ब्रह्मा बि साधारण मनुष्य तन में ई आहे, 2 हथ 2 पेर ईअं मनुष्य जीअं ई आहे। लेकिन ब्रह्मा जी आत्मा जो पार्ट कलयुग जे अंत में, हाणे संगम युग ते हले थो।
उन ही शरीर में मां जंहिं शरीर में मां आयो आहियां उनखे ही मां नाम ॾिनो आहे ब्रह्मा। न त ब्रह्मा अगरि न हुजे त ब्रह्मण न हुजनि, पोइ त ब्रह्मण धर्म वारा जेका हाणे कुक वंशावली आहे उन्हनि जो नाम निशान ई न हुजणो खपे। त बाबा चए थो हर हिकु मनुष्य आत्मा जेकी हूंदी आहे न, मनुष्य तन ॿ हथ ॿ पेर ॿ अखियूं ॿ कन ही वारा थींदो आहे। हा कोई हाणे जीअं दुनिया में माण्हू इहे पैदा था थियनि, कोई गॾु पैदा थींदा आहिनि कीअं कीअं, लेकिन कॾहिं बि 4 हथनि वारो ॿारु आयो आहे? त अहिड़ा अहिड़ा इहे सभु जेका चिन्ह आहिनि इहे शक्तियुनि जी प्रतीक आहे। पाण ई चईंदा आहिनि न भई कंहिंखे ज्यादा ॿार हूंदा आहिनि या गृहस्थी में कोई ज्यादा माण्हू हूंदो आहे त वॾो चईंदो आहे मुंहिंजा एतिरा हथ आहिनि, मतिलबु मददगार। त इन रीति बाबा चए थो इहे त चित्र तव्हां ख़ुदि ई पंहिंजे मन सां ठाता अथव न, कोई तव्हांजे ठाहिण सां कोई अहिड़ो देवी देवता थोरी हूंदो आहे दुनिया में, कोई कहिड़े बि युग में कीअं पाठ वॼाए। त बाबा हाणे असांखे छो थो ॿुधाए, ताकी असांजी बुद्धि खुले। असांजो पंहिंजी बुद्धि एॾी सारी चित्रनि में भटकाई आहे न असां। हाणे असां अगरि वीचार करूं त असांजे मन में अगरि असां भॻवान खे यादि करूं त केतिरे प्रकार जा चित्र पंहिंजे मन में अची वेंदा। बुद्धि में चित्र हूंदा आहिनि। मन वीचार कंदा, सम्झो तव्हां यादि करो काली खे, त काली जो रूप बुद्धि ॾेखारींदी आहे, बुद्धि में उहो चित्र फिक्स थी वेंदो आहे। त असांजी बुद्धि भटकल आहे न हिन समय। जीअं ई भॻवान खे यादि करूं था, कोई काली जे रूप में यादि थो करे, कोई दुर्गा, कोई हनुमान, कोई गणेश। त एॾी सारी चित्रनि में, एॾी सारे तरीक़नि में माण्हू भॻवान खे यादि कंदे कंदे हुनजी बुद्धि भटके थी। कॾहिं काली खे, कॾहिं दुर्गा खे, कॾहिं लक्ष्मी खे, कॾहिं महालक्ष्मी, कॾहिं नारायण विष्णु, कॾहिं छा कॾहिं छा। त हिन सां छा थो थिए, असांजी बुद्धि भटकी भटकी थकी पईंदी आहे। पोइ असांजे जीवन में जेकी परेशानी अचे थी असां हुनखे सॉल्व नथा करे सघूं। पोइ यादि था करूं हे भॻवान। हाणे भॻवान चओ था जॾहिं पोइ मथे छो था यादि करो, हे भॻवान पोइ मथे था यादि करो। सभु जॻह चईंदा बि आहिनि, सभु जॻह लॻाया फेरा त बि तोसां दूर रहियासीं। चईंदा न चारों तरफ़ लगाए फेरे फिर भी तुमसे दूर रहे। हिन जो मतिलबु छा कि मन बुद्धि भटके त थी, भॻवान खे यादि त करे थी अलॻि अलॻि नाम रूप अलॻि अलॻि तरीक़े सां, त बि भॻवान सां अञा ताईं मिली न आहे असांजी आत्मा। त अगरि कंहिंसां मिलणो हुजे त पहिरियों मिलण खां पहिरियों त हुनजो यथार्थ परिचय हुजणो खपे, एड्रेस बि हुजणो खपे, हुनजो नाम छा आहे। भई माण्हू त कई हिकु माण्हू खे माण्हू अलाए घणनि नामनि सां यादि कंदो आहे। तव्हां कंहिंसां मिलियो त उहो तव्हांखे उनजे बारे में ॿिए नाम सां ॿुधाईंदो, फलानो ॿिए नाम सां, फलानो ॿिए नाम सां। लेकिन यथार्थ हुनजो नाम त पतो लॻे न असांखे। असां हुन नाम सां हुन माण्हू खे हुन एड्रेस में बि ढूंढण वञूं त बि माण्हू चईंदा न इहो त हिते अहिड़ो कोई माण्हू रहंदो ई न आहे। ईअं ई परमात्मा जा अलॻि अलॻि रूप, अलॻि अलॻि नाम, अलॻि अलॻि जॻहियुनि ते। कॾहिं परमात्मा कैलाश पर्वत ते रहंदो आहे भॻवान, कॾहिं भॻवान बद्रीनाथ में रहंदो आहे, कॾहिं काशीनाथ में रहंदो आहे। आख़िर भॻवान रहंदो किथे? पोइ चऊं था भॻवान मथे आहे, पोइ कॾहिं चऊं था भॻवान कण कण में आहे, पोइ कॾहिं चए थो माण्हू चए थो आत्मा सु परमात्मा, मुंह में ई भॻवान आहे। हाणे एड्रेस बि न पतो आहे, यथार्थ नाम बि न पतो आहे, यथार्थ रूप बि न पतो आहे। रोज़ सुबुह जो उथूं था, छो था उथूं? असां भॻवान खे यादि था करूं, असां भॻवान सां प्रार्थना था करूं। अरे भॻवान जो नाम रूप देश काल छा आहे, छा कंदो आहे? त उहो त सर्वव्यापी आहे, सभु जॻह आहे, सभिनि में भॻवान आहे। तूं में मूं में भॻवान आहे। उहो त असांजे अंदरि ई आहे। जॾहिं असांजे अंदरि आहे त सुबुह जो ई छो था यादि करो? पोइ त सॼो ॾींहुं यादि हुजे न, मतिलबु असां गॾु ई आहे, पोइ हुन त हुनखे यादि करण जी ज़रूरत ई न आहे। पोइ हुनजे लाइ त हेॾा मंदिर टिकाणा, हेॾा मूर्तियूं वग़ैरह ठाहिण जी ज़रूरत ई न आहे। तव्हां ई भॻवान ख़ुदि खे ई विहारो न पंहिंजे घर में, तव्हां ई भॻवान आहे। माण्हुनि खे चओ ठीकु आहे, मूंखे भोग लॻायो, मूंखे मालायूं चढ़ायो, मूंखे सनानु करायो, मां भॻवान आहियां। आत्मा सु परमात्मा मतिलबु
आत्मा असांजे शरीर में आहे, मतिलबु मां ई परमात्मा थी वियमि न। पोइ त सभु झंझट ई ख़तम थी विया, महिनत ई ख़तम थी वई, विर्त जप तप तीर्थ वग़ैरह रखण जी। त हाणे बाबा असांखे छा ॿुधाइण आयो आहे? पंहिंजी पहचान ॾियण आयो आहे। चए थो तव्हां त ॾाढा भटकी भटकी हाणे थकी बि विया आहियो, कंगाल बि थी विया आहियो, स्थूल धन बि तव्हां वटि कोन अथव हाणे एॾो। काथे सत्संग में तव्हां वटि एॾो धन हुयो, ऐं काथे हाणे तव्हांखे खाइण लाइ रोटी बि न आहे, माण्हू पता था खाइनि। अचण वारे समय में बाबा चईंदा माण्हू पता खाईंदा, पता बि न मिलंदा उन्हनि खे खाइण लाइ। हाणे त माण्हू खाइण लाइ न आहे त जानवर खे त खाए थो, लेकिन अचण वारे समय में माण्हुनि खे पता बि न मिलंदा खाइण लाइ। एतिरी सिचुएशन थी वई, थियण वारी आहे। त बाबा चए थो हाणे तव्हांजी छा हालत थी? त मां तव्हांखे एॾो धन ॾिनो, तव्हांजो एॾो सुठो जीवन ठाहियो, तव्हां ईअं कीअं थी विया? त ॿार चईंदा आहिनि बाबा खे कि असां तव्हांखे ढूंढजे ढूंढजे न सभु पैसो ख़र्चु करे छॾियो। छो कि भक्ति में बि धन त ख़र्चु थींदो आहे न, एॾा वॾा वॾा मंदिर आदि माण्हू ठाहिनि था, भक्ति जी सामग्री केॾी विस्तार आहे। ॿियो पूजा करण वारा बि केॾा पैसा वठंदा आहिनि। त माण्हू भक्ति कंदे कंदे भॻवान खे ढूंढदे ढूंढदे असां सभु पंहिंजा पैसा बि ख़तम करे छॾिया आहिनि। ख़ुदि जो बुद्धि त असां भटकाई आहे, ख़ुदि खे बाप खे त भुलियो आहे, पंहिंजो धन संपत्ति बि ख़तम करे छॾियो आहे। त हाणे बाबा चए थो कोई ॻाल्हि कोन्हे, वरी खां मूंखे मुंहिंजे यथार्थ नाम रूप सां यादि करो। स्वयं खे पहिरियों त ख़ुदि खे ॼाणो कि मां केरु आहियां। मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे। सुबुह खां राति ताईं मां आत्मा हिन शरीर सां कर्म थी करायां। मां आत्मा, मुंहिंजे आत्मा में हाणे गुण शक्ति सम्झ न आहे, त हाणे मां आत्मा वरी खां पंहिंजे परमात्मा बाप खे निराकार रूप में यादि करे वरी खां पंहिंजे अंदरि उहे ई गुण शक्तियूं ज्ञान पंहिंजे अंदरि भरां थी। अर्थात वरी खां मां गुणवान शक्तिशाली ज्ञानवान थी ठहां। छो जी हाणे जो ई समय आहे जॾहिं मूंखे परमात्मा बाप मिलंदो आहे। त हाणे सीज़न थी हले, बाबा चए थो हाणे कहिड़ी सीज़न थी हले? आत्माउनि खे स्वयं खे मालामाल करण जी सीज़न थी हले। अञा ताईं त भक्ति मार्ग में असां भॻवान अर्थ दान कंदा हुआसीं न, हिन संगम युग ते भॻवान असांखे दान ॾींदो आहे। कहिड़ी? गुण शक्तियूं ज्ञान जो दान ॾींदो आहे ईश्वर। ध्यान हाणे असांखे इहो ज्ञान जो धन दान में थो ॾे, शक्तियूं गुण ज्ञान दान में थो ॾे। भक्ति मार्ग में त माण्हू महिनत कंदा आहिनि प्राप्ति करण लाइ, जंगलनि में वेंदा आहिनि ताकी असां भॻवान खे यादि करे प्राप्ति करूं। एॾी महिनत जप तप तीर्थ आदि रखंदा आहिनि कि मां अॼु तुंहिंजो इहो व्रत थी रखां, मूंखे इहा शक्ति ॾींदा। देवी देव हर पूरो हफ़्ते ई माण्हू कोई न कोई व्रत रखंदो आहे, कोई कोई त। लेकिन हाणे परमात्मा असांखे सहज ई सर्व प्राप्ति थो कराए। सिर्फ़ु छा थो चए? स्वयं खे पहचानो, मूंखे पहचानो, हुन संबंध सां मूंखे यादि करो। भई मां तव्हांजो पीउ आहियां, हिन संबंध सां मूंखे यादि करो। त पीउ जे मथां त अधिकार हूंदो आहे, त आपे ई तव्हांखे उहे सर्व शक्ति गुण ज्ञान मिली वेंदा। बाबा चवंदा तव्हां हिकु बार बि दिलि सां चईंदव न मुंहिंजो बाबा अचु हाणे मुंहिंजी मदद कर, मूंखे सम्झ ॾे, मूंखे शक्तियूं ॾे, त बाबा 1000 बार तव्हांजी मदद जे लाइ हाज़िर रहंदा। हिकु बार अगरि कोई बि ॿार बाबा खे दिलि सां चए कि हा उहो मुंहिंजो पीउ आहे, हिन सम्झ सां चए, त बाबा बि मदद करण लाइ तयार आहे। भई मुंहिंजो बाबा, बाबा चए थो तव्हांखे मुंहिंजो मुंहिंजो चइण जी आदत अथव न, मुंहिंजो घर, मुंहिंजो पति, मुंहिंजा ॿार, मुंहिंजो सोन, मुंहिंजो पैसो, मुंहिंजो शरीर, हाणे इहे सभु मुंहिंजो मूंखे ॾेई छॾियो। तव्हांजो जेको मुंहिंजो अथव मूंखे ॾेई छॾियो। हाणे सिर्फ़ु चओ मुंहिंजो त बाबा आहे। अर्थात आत्मा चए मुंहिंजो त उहो परमात्मा बाबा आहे। त मुंहिंजो त बाबा, बाक़ी सभु जेको मुंहिंजो हुयो उहो मां हाणे बाबा खे ॾेई छॾियो। इहो बाबा जो शरीर, बाबा जा ॿार, बाबा जो घर, बाबा जो धन, बाबा जी संपत्ति, त इहे सभु बाबा जो आहे। त हाणे ध्यानु कंहिंखे रखिणो आहे?
बाबा खे रखिणो आहे न, ऐं मूंखे कंहिंखे ध्यानु रखिणो आहे। भई मुंहिंजी त सभु ज़िम्मेवारी बाबा खणे थो, त मां छा करां? मूंखे छा करिणो आहे? मुंहिंजो बाबा, मुंहिंजे बाबा सां गॾु उथां वियां, खायां पीयां, सुम्हां, कंहिंसां बि ॻाल्हायां त मुंहिंजे बाबा सां गॾु ॻाल्हायां। बाबा चए थो माताउनि खे ॿार ॾाढा सुठा लॻंदा आहिनि न, त हाणे हुन मुंहिंजे बाबा खे तव्हां पंहिंजो ॿार बि ठाहे सघंदा आहियो, त ॿार त सदा यादि रहंदो। त मुंहिंजे बाबा जे लाइ रोटी ठाहियां थी, मुंहिंजे बाबा खे पहिरियों खाराईंदमि, मुंहिंजे बाबा जे घर जी सफ़ाई थी करां। इन रीति जॾहिं असां घड़ी घड़ी अभ्यास कंदासीं न, तॾहिं मां आत्मा हुन परमात्मा सां गॾु घड़ी घड़ी हुनजे संग में रहंदमि। हिन सां छा थींदो? संग जो रंग लॻंदो आहे। अर्थात परमात्मा में छा आहे? गुण शक्तियूं ज्ञान, त उहो सभु कंहिंमें ईंदी रहंदियूं? मुंहिंजे में, मुंहिंजी आत्मा में भरिजी रहंदियूं। त बाबा चए थो कोई न कोई तरीक़ो ढूंढो कि तव्हां आत्माउनि सां गॾु सदा मां रहां। छो जी हाणे जो ई समय आहे कि मां तव्हां सभिनि ॿारनि सां मिली सघंदो आहे, तव्हां सां रही सघंदो आहे, देह सां न ई रही सघंदो। छो जी बाबा जी त पूरी विश्व जी आत्माऊं हुनजा ॿार अथसि। हिन समय एॾे सारे माण्हुनि खे पतो लॻी वियो आहे कि आत्माउनि जो बि परमात्मा आहे। दुनिया में ॾाढी माण्हू यादि थी करनि कि उहो मुंहिंजो बाबा आहे। त उहो अगरि बाबा शरीर वठे त पोइ सभिनि सां कीअं निभाए सघंदो? भई सभिनि सां गॾु हिकु साथ कीअं रही सघंदो? हिन करे बाबा अशरीरी आहे। बाबा चए थो मूंखे तव्हां निराकार रूप में यादि कंदव त भले दुनिया में केतिरियूं बि आत्माऊं मूंखे हिकु सेकेंड में यादि कंदियूं न, सभिनि खे इहो अनुभव थींदो कि हा बाबा मूंसां गॾु आहे। ऐं जेको ज़्यादा पंहिंजे मन ऐं बुद्धि खे फ्री करे, मतिलबु सभु कुझु मूंखे ॾेई करे ऐं मूंखे ई यादि कंदो, त हुनखे अनुभव थींदो कि जय बाबा मूंसां ई गॾु आहे। उनखे पोइ ज़्यादा अनुभव थींदो। त जंहिंखे असां ढूंढूं पिया हेॾे होॾे, उहो हाणे असांखे स्वयं थो चए कि तव्हां मूंखे हाणे हेॾे होॾे ढूंढे करे पंहिंजी बुद्धि खे न भटकायो, पंहिंजो मन ऐं बुद्धि खे हाणे फालतू ॻाल्हियुनि में व्यस्त न करो। कंहिंसां व्यस्त करो? बाबा सां। छो जी हाणे जो ई समय आहे। चई न जॾहिं भॻवानु भाग्य पोइ बाटे, बुद्धि पोइ बाटे, त तव्हां सुम्ही पिया आहियो। हाणे जो ई समय आहे। जो ॿार बाबा खे यादि करनि था उन्हनि खे त प्राप्ति थिए थी, ऐं जेका नथा सम्झनि, नथा यादि करनि, त उहो त जीअं अज्ञान नींद में सुम्ही पिया आहिनि। न चईंदा न अमृत वेले भॻवानु ईंदो आहे, सभिनि जो भाग्य बाटंदो आहे सभिनि खे, ऐं कई माण्हू उन ई समय सुम्ही पिया हूंदा आहिनि। त उहो त रोज़ जो अमृत वेलो उहो अलॻि ॻाल्हि थी। हाणे दुनिया जो अमृत वेले थो हले, ये पूरी दुनिया आहे न। चईंदा न चारों पहर, मतिलबु ये पूरी दुनिया में बि पहिरियों पहिरियों हिते सुबुह हूंदो आहे। पूरी दुनिया में सुबुह अर्थात सतयुग, पोइ ॾींहुं हूंदो आहे अर्थात त्रेता युग, पोइ शाम थींदी आहे अर्थात द्वापर युग, पोइ हिन दुनिया में राति थी वेंदी आहे अर्थात कलयुग, ऐं राति खां पोइ छा ईंदो? सुबुह थियण, राति ख़तम थी वई, सुबुह शुरू थियण खां विच में अमृत वेलो हूंदो आहे। त हाणे कलयुगी राति पूरी थी वई ऐं सतयुगी सुबुह अचण वारो आहे। त हिन कलयुगी राति ऐं सतयुगी सुबुह जे विच में इहो अमृत वेले जो समय थो हले। राति जो 12 वॼी विया आहिनि। हिन दुनिया में दुनिया जा 12 वॼी विया आहिनि। हाणे 5 थियण वारो आहे। हिन दुनिया में हाणे 5 वॼण वारा आहिनि। सॼे ॾींहं जा न, रोज़ जा न, दुनिया जा 5000 साल जो जेको चक्कर हलंदो आहे न, हुन 5000 साल हाणे पूरो थी वियो उहो चक्कर। हाणे नयो शुरू थियण वारो आहे। त नए शुरू ऐं हिन ख़तमु थियण जे विच जे समय खे अमृत वेलो चइबो आहे। त 5 बजे खां नयो चक्कर शुरू थी वेंदो। 5 बजे जॾहिं सृष्टि ते 5 वॼंदा न, तॾहिं सतयुग शुरू थी वेंदो। त हाणे 12 खां 5 बजे ताईं असां केॾी देरि सां बाबा खे पहचानिया। बाबा आयो आहे 1936 में, ऐं हाणे असां बाबा सां मिलूं था। त केतिरो कम समय आहे। हाणे त असांखे सॼो ॾींहुं जॾहिं बाबा खे यादि करूं तॾहिं वञी असांखे प्राप्ति थींदी। त उहो हाणे असां उपाय सोचो, सहज उपाय इहो ई आहे
कि हर कर्म कंदे बाबा खे पंहिंजो साथी ठाहे छॾियो। हलो बाबा रोटी था ठाहूं, सनानु था करूं, रोटी था खायूं, कमु था करूं, ॿारनि खे पढ़ायो, धंधो करो, लेकिन कंहिंसां? बाबा सां। तॾहिं असां उन्हनि से संग में रहंदासीं ऐं कर्म कंदे बि मुंहिंजे आत्मा में प्राप्ति थी थिए। साथ छो रहणो आहे, इहो सदा ध्यानु रखिणो आहे। बाबा खे असां पंहिंजो साथी छो था ठाहे करे हलूं? छो जी मुंहिंजी जन्मांतर जे पापनि खे भस्म उहो ई करे सघंदो आहे। मूंखे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न, सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व ज्ञान सां भरपूर हिकु उहो ई करे सघंदो आहे। मुंहिंजे कर्मनि खे सुधारे उहो ई सघंदो आहे। मुंहिंजो दुख दूर उहो ई करे सघंदो आहे। हाणे कोई बि देहधारियुनि जे देहनि में असांखे बुद्धि न भटकाइणी आहे। छो जी सभी, बाबा चए थो, छो जी सभी देवी देवता या जो भी धर्म स्थापक आहिनि, जो भी गुरु आहिनि, उहे हिन समय सृष्टि ते पंहिंजो पाठ था वॼाइनि। उन्हनि जे जीवन में बि कई प्रकार जा दुख आहिनि। असां दुखी आत्मा खे यादि कंदासीं त असांखे बि दुख मिलंदा न। जॾहिं उहो बि भॻवान खे यादि थी करनि, परमात्मा, ॾिसो कृष्ण परमात्मा खे यादि कई, कृष्ण जी आत्मा, राम जी आत्मा परमात्मा खे यादि कई, हनुमान परमात्मा खे यादि कई, गणेश भॻवान जंहिंखे तव्हां मञंदा आहियो उहो बि परमात्मा खे, शिव खे यादि कंदो हुयो। ईअं ई गुरु नानक देव बि परमात्मा खे यादि कंदा हुया, गुरु गोविंद सिंह जी बि परमात्मा खे यादि कंदा हुया। त तव्हां उन्हनि जे देहनि में छो फसिया आहियो? उन्हनि तव्हांखे चयो कि परमात्मा खे यादि करो, तव्हां गुरु नानक देव खे यादि था करो। तव्हांखे उन्हनि जो सिखायो असांखे बि परमात्मा खे यादि करिणो आहे न। जॾहिं उहो परमात्मा खां प्राप्ति करे था सघनि त असां छो न करे सघूं? उहो बि त मनुष्य हुया न। त असां बि हाणे स्वयं खे आत्मा सम्झी करे छो न परमात्मा पंहिंजे पीउ सां डायरेक्ट असां कॉन्टेक्ट रखूं। उहो त वॾा भाउ थी विया। घर में बि माउ पीउ हूंदो त असां वॾे भाउ भेणनि खां घुरंदासीं चीजियूं या माउ पीउ खां? माउ पीउ खां घुरो उहो सुठो आहे न, हुन खां ज्यादा प्राप्ति आहे। भाउ भेणनि खां कम प्राप्ति थींदी आहे, छो जो हुननि खे ख़ुदि जे लाइ बि खपे। त माउ पीउ त डायरेक्ट असांखे ॾींदा, त सभु ॾींदा। त हाणे असांजो पीउ परमात्मा आहे। सभिनि देवी देवता आहिनि, गुरु संत सन्यासी बि त उहो बि त तप कंदा आहिनि, उहो कंहिंखे यादि कंदा आहिनि। त असां बि हुननि खे यादि करूं न। असां विच में देहधारियुनि खे, गुरूअनि खे, उन्हनि जी देहनि खे छो था यादि करूं? माण्हू उन्हनि जी देहनि खे पेर धोईंदा आहिनि, पेरनि जो पाणी पीअंदा आहिनि, उन्हनि जे शरीरनि खे एॾो मालायूं वग़ैरह इहे सभु करणु। पर इहो बाबा असांखे चए थो, इहे त सम्झो हीअ कंहिंखे यादि था करनि, त असां छो न यादि करे सघंदा आहियूं? जॾहिं इहे यादि करे सघंदा आहिनि त असां बि यादि करे सघंदा आहियूं। छा आहे ज़रूरत? पवित्र रहण जी। हुननि घर बार छॾे करे पवित्र रहिया आहिनि, लेकिन हिते असांखे बाबा चए थो तव्हां मूंखे यादि करे घर गृहस्थी में रही करे पवित्रता जी शक्ति मां तव्हांखे थो ॾियां। लेकिन मूंखे हाणे देहधारी जे रूप में न यादि करो, मूंखे डायरेक्ट निराकार रूप में यादि करो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सदा पंहिंजी श्रेष्ठ शान में रही करे परेशानियुनि खे मिटाइण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। सदा ये वरदान स्मृति में रखो कि मां पंहिंजी श्रेष्ठ शान में रहण वारी, ॿियनि जी परेशानियुनि खे बि मिटाइण वारी मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहियां। कमज़ोर न आहियां मां, सदा ये यादि रखो, मां कमज़ोर न आहियां, दुखी न आहियां, परेशान न आहियां। केरु आहियां? मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहियां। हुन सर्वशक्तिवान बाप जो ॿार आहियां। श्रेष्ठ शान जे तख्त नशीन ठहो, जो सदा अकाल तख्त नशीन हूंदा आहिनि न भई, अकाल तख्त नशीन अर्थात मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। सदा अगरि मूंखे इहो यादि रहंदो आहे त मां बाप जे बि दिलि तख्त नशीन थी वेंदी आहियां। श्रेष्ठ शान में रहण वारी आत्मा पंहिंजे सपने में बि कॾहिं परेशान न थींदी। भई कंहिंखे परेशान वारा सपना बि ईंदा आहिनि त परेशान थी वेंदा आहिनि न,
त अगरि जेकी आत्मा सदा ईअं अनुभव कंदी कि मां भ्रुकुटी जे विच में वेठी हुन परमात्मा जी संतान आहियां, सर्वशक्तिवान आहियां, मास्टर सर्वशक्तिवान, वो कॾहिं सपने में भी परेशान न थी सघंदी आहे। कोई केतिरो भी परेशान करे लेकिन पंहिंजी श्रेष्ठ शान में ही रहंदी आहे उहा। स्लोगन आहे सदा पंहिंजे सुमान में रहो त सर्व जो मान तव्हांखे मिलंदो रहंदो। मुंहिंजो समान छा आहे? स्व जो मान, आत्मा जो मान आहे कि मां सुखी, शांत, शक्तिशाली, खुश रहण वारी आत्मा आहियां। हाणे सदा पंहिंजे पाण खे इहो मान ॾियो कि मां खुश, शांत, शक्तिशाली आत्मा आहियां त सभु तव्हांखे मान